नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंधी अदबी संगत खिपरो शाख पारां खिपरो में आयल बरसाती ॿोॾि दौरान ॿोॾि मुतासिरनि जे हणा वणा ख़र्च करे ॾुखी घड़ी में हुननि जी साथ लहंदड़ किरदारनि में मोहम्मद जुमन गज्जू, मोहम्मद सालेह, मसूद सादिक दर्स खे भेटा ॾियण जे लाइ सिंधी अदबी संगत जी ऑफिस में तकरीब रखी वई है, जंहिंमें सिंधी अदबी संगत खिपरो जे शाख जे सेक्रेटरी अब्दुल हलीम दर्स आयल महिमाननि खे आजण ॾींदे चयो त सिंधी अदबी संगत खिपरो शाख इंसानियत जो दर्द रखंदड़नि जी हमेशा पुठभराई कई है। इन जे करे हिन तकरीब जो इनेकाद कयो वियो। तकरीब खे सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी अॻवान ख़ुदा बख्श दर्स चयो आहे त सादिक दर्स, मोहम्मद जुमन गज्जू ऐं सालेह मसूद जहिड़ा माण्हू ही हिन मुआशरे में तब्दीली आणे सघनि था। तकरीब खे खिताब कंदे मोहम्मद जुमन गज्जू, सालेह मसूद, सादिक दर्स चयो त असांजे मान में रखियल तकरीब ते सिंधी अदबी संगत जा थोराइता आहियूं। असां पंहिंजे ज़हनी सुकून जे लाइ ॿोॾि मुतासिरनि जे दर्दनि खे घटाइण जी कोशिश कई है। जिते इक़्तिदार परस्त करप्शन में गर्क थियल हुजनि, उते कंहिं न कंहिंखे दर्द जे सताइलनि जो भरझोल थियणो पवंदो है। तकरीब खे मोहम्मद जुमन कुंबर, हादी बख्श बंबरो, आजिज़ समेजो, हाजी शाद राजड़ ऐं ॿियनि बि ख़िताब कयो। जॾहिं त सिंधी अदबी संगत खिपरो शाख पारां कोठायल प्रोग्राम में आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक ओढायूं वयूं ऐं महिमाननि जा थोरा मञिया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।